वाह न्याणी मथा जेका भी गुज़रे पई न ही सिर्फ तुझे जुल्म जो नतीजो आ। मूं सोचो तो मुझी थी उते राज कंदी, अरे मुझी थी जी जिंदगी उते नौकरान का भी बदतर आहे। तू रुगो पचा पेर संभाल। पाणारी छोरी पूरन ॾींहं जी ॼावल पण ही पेर पुख्ता कंदी। ये जेको रावल खान आहे न रावल खान असांखे रुगो दाबा ॾियण जे लाइ छोरीअ ते ज़ुल्म कंदो हूंदो। मूंखे पको ई तो तुंहिंजे ज़ुल्म जो नतीजो औलादी लोड़ींदी। पोइ अम्मा मुंहिंजो छा थींदो? तूं जो होशियार तुंहिंजी भेण खां बि वधीक थींदो। यार बाबा कुझु बि कोन थींदो। छा थींदो? जेको बि थियो न के पाणे मुंहुं ॾींदासीं। कुझु बि न थींदो। तव्हां मां करे वेही रहो। तव्हां रुगो थोरो महिरबानी करे सब्र खां कमु वठो। भली पियो ज़ुल्म करे कंदो रहे, आख़िर कॾहिं न कॾहिं त हुनजे रूह में रहम ईंदो न। आख़िर इंसान आहे। पंहिंजी औलाद जे लाइ अहसासु न आहे दिलि में त हू धारियो माण्हू छो तुंहिंजी औलाद जे लाइ अहसासु कंदो? यार बाबा तौबा कर त तोखे रब साईं गुनाहनि जी माफ़ी ॾे। तेरी बूथ में आणी वेठो तो मूंखे सबक सेखारी त तौबा कर। बाबा मां तौबा तॾहिं कंदुसि जॾहिं मुंहिंजे मन में ईंदो बाक़ी तव्हां ॿिन्ही जे चवण जे बाद तौबा ऐं घिसियूं कोन कंदुसि। ही मोह कटो काफ़र थी मरंदो पर रब जे अॻियां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी कोन वठंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।